टेड़ी पवंदा टारी टेड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल अलोमिया तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं। अल्लाहु 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 अल्लाह है जॾहिं वरंदियूं कूजड़ियूं हो अल्लाह है जॾहिं वरंदियूं हर हर करे हुल अलोमिया तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं। अल्लाहु 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 अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा हो अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा भोराईअ जी भुल अलोमिया तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं। अल्लाहु 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 टेड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल अलोमिया तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं। अल्लाहु अल्लाह। अस्सलामु अलैकुम। कीअं लॻो तव्हांखे ॿुधाइजो। अॼु आहे 27 सेप्टेम्बर सूमरु सुबुह जा थिया आहिनि 10:15 ऐं मां हिते बंदि बिजलीअ में इंजॉय थी कयां। कमु कयो आहे इलाही सारो सुबुह खां बसि सना किचन जा कम मोस्टली, बाक़ी कुझु कमरे जा बि कम ऐं व्लॉग जो सोचियमि त इब्तिदा कयां। वेठे हिते गाना पई ॻायां, मां चयमि भला हिकिड़ो रिकॉर्ड बि करे छॾियां, तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो। पोइ दफ़े बि तव्हांजी फरमाइश हुई, सो इहो अॼु जो हुयो इब्तिदा। सो ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो। सो हाणे मां वेट थी कयां। मां काफ़ी सारी आर हणंदी रही आहियां, शॉल ठाही आहे, ॿिया बि घणेई कम कया आहिनि। सो बाक़ी जेको लाइट ईंदी त तव्हां सां ॿिया बि शेयर कंदमि इनशाला। अॼु काफ़ी डाउन थी फील कयां, अलाए छो सुस्ती आहे। ऐं सुबुह जो काफ़ी देरि मां हिते ठाहींदी रही आहियां, हाणे बि कुझु देरि ठाहियो अथमि। सो आस्ते आस्ते इहो कंप्लीट थी वेंदो। ऐं हितां क्राफ्ट वारा सॼा सामान हटाए छॾिया। राति जो क्राफ्ट जी हिकिड़ी वीडियो ठाही, उहा तव्हां सां शेयर कई। अॼु थांव इलाही सारा हुया त मासी खे काफ़ी देरि लॻी धोइण में, ऐं हिते मां काफ़ी थांव फैलाए वई आहियां जेके हाणे मां अंदरि कंदसि। छो त जॾहिं सुराण कुकिंग करे न, उहा ॾाढा थांव भरींदी आहे। चाहे पाण खे धोइणो पवंसि तॾहिं बि उहा थांव दिलि खोले करे ख़राबु कंदी आहे। ऐं मां वरी विच में थांव जेके धोईंदी वेंदी आहियां। मां घणा थांव ख़राबु न कंदी आहियां, चाहे भली मासी बि धोईंदी आहे, तॾहिं बि विच में मां कुझु थांव ज़रूरु पाण धोईंदी आहियां। सो हाणे इहे सभु थांव अंदरि कंदमि। राति जो ॿोड़ पचायो जेको कीमो पालक ऐं बिह उहो पियो आहे, त उहो ई असां लंच में खाईंदासीं। मानी पचाईंदमि मां उन सां गॾु। ऐं विच में मां अची वई आहियां बाथरूम में, ऐं पहिरियों त हणंदमि वारनि में तेल हणण खां पोइ जेको आहे मां वेंदमि किचन में। थांव अंदरि कोन करे आयमि पहिरियों। मां सोचियो त वारनि में तेल हणी वठां त जीअं इहो मूंखे थोरो टाइम मिली वञे तेल खे मुंहिंजे मथे में रहण जे लाइ। सो पहिरियों इहो कमु करे वठां। माशाअल्लाह किचन में कमु पई कयां, अचानक मां परेशान थी वियमि, आवाज़ु अचणु शुरू थी वियो। मां पाणी काथे थो वहे, चङी भली उस हुई, कोई इम्कान ई न हो बारिश जो।
हिते माशाल्लाह फर्स्ट क्लास बारिश थी रही आहे। दिलि एॾी ख़ुशि थी वई आहे मुंहिंजी अचानक, छो त एतिरी गर्मी एतिरी घुट हुई जंहिंजी का इंतिहा न आहे। सो वाह वाह, अलाह जा करम आहिनि। सोचां थी हाणे टब खणी अचां त हिते रखी वञा त जीअं उहो पाणी भरिजी वञे। ख़बर न आहे केतिरी देरि बारिश हलंदी, पर मां पंहिंजी तरफ़ां एहतियात करे थी छॾियां। बारिश विच में बंदि थी वई 2:30 बजे। हाणे वधीक स्पीड सां जेको आहे शुरू थी वई आहे। सो अलाह रहम करे ख़ैर जूं बरसातियूं हुजनि। मुंहिंजो सॼो साह सुराणे में अटकियो पियो, अञा ताईं न आई आहे। पर बाक़ी वाह वाह, करम आहिनि अलाह जा, एॾा करम आहिनि जंहिंजी हद न आहे। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। हिते सुराण कुझु पचाए थी, सुराण ख़बर हूंदी छा थी पचाए। आहे पुलाव टाइप काई शइ, चांवर मसाला चिकन वग़ैरह। No. छा आहे? This is tomato sauce chili rice. अलाह तौबा, टोमेटो सॉस चिली राइस। ठीकु आहे, इहे अंग्रेज़ी नाला न मूंखे हज़म ई न थींदा आहिनि। सो बहरहाल हे हिते कुझु यखनी थी ठाहे हिनजी, ऐं अलाए छा थी करे, उहा रेसिपी तव्हां ॾिसी सघंदो। ऐं मां हिते पंहिंजी मशीन सेट कई आहे। सेट छा कई आहे, बसि रखी अथमि हिते, खोली आहे। फ़िलहालु ॾाढी अंदरि डस्ट पियल हद हे का मिटीअ जी, मां त हैरान आहियां। त हे सॼो पहिरियों त मां हिनखे साफ़ु कंदमि ऐं हिनखे तेल ॾींदमि। तेल बि खणी आई आहियां, हेठि पियो आहे, हे ढक लाथो अथमि। पर हाणे अलाए बेल्ट हिन जो चेक कयां। हिन बेल्ट आम बेल्ट न हूंदो आहे, हिन जो स्पेशल बेल्ट आहे। त उहो बाज़ारि में मिलंदो बि न आहे। हिकु त 35 साल पुराणी, तव्हां सोचो। इन विच में मां हिन जा 2 दफ़ा बेल्ट जेके आहिनि चेंज कया आहिनि। ऐं हे बल्ब हिन जो ॿरंदो आहे, मूंखे हीअ शइ हिन जी एॾी वणंदी आहे। ऐं हीअ ॾिसो, हे कल्ह क्राफ्ट जी वीडियो ठाहींदे जीअं मां वुडन स्टिक पई कटियां त मुंहिंजो हे आङुर कटिजी पई। सो एॾी रत वई त विच में मां उहो बंदि करे वीडियो, ऐं मां हिन जी पटी वटी कई, ऐं उनखां पोइ जेको आहे कंटिन्यू कयमि। सो बहरहाल इहे कम आहिनि, इस तरह तो होता है इस तरह के कमों में। सो हीअ सॼो गंद हिन मां साफ़ु कंदमि, कढंदमि, चमकाईंदमि हिनखे, बेल्ट चेक कंदमि, पोइ ॾिसंदमि त छा थो थी सघे। सो हिनखे मां तेल वेल ॾेई साफ़ु करे चमकाए रखियो आहे। बाक़ी हाणे पुराणी आहे, उहो त आहे। सो इहे हले थी, ऐं शुक्र आहे बल्ब बि हिन जो फ्यूज़ न आहे, उहो बि ॿरे थो। त पर अॼु मां हिनखे तेल ॾिनो आहे, ज़ाहिर 2-3 साल थी विया आहिनि मां हिनखे हलायो ई न आहे। त फ़िलहालु मां हिनखे छॾे ॾींदमि, ऐं थोरो हिन करे हलायोमांसि त जीअं हे हलंदी त हिन जो तेल जेको आहे मुख़्तलिफ़ पार्ट्स में फैलिजी वेंदो। सो हिनखे हिते छॾे थी ॾियां, ऑफ कंदमि हिनखे, ऐं सुभाणे इंशाल्लाह मां हिन ते कमु कंदमि। सो सांझे जी अज़ान अचण वारी आहे, ऐं मां तव्हांखां हिते मोकिलायां थी। ठीकु आहे, सो ख़ुशि जो आबाद जो सलामत जो, कुझु ख़ासि मूं वटि आहे कोन। हाणे नमाज़ पढ़ंदासीं, उनखां पोइ मानी त मूंखे न आहे पचाइणी, त मां हिते वेही पंहिंजो वापसि हीउ कमु शुरू कंदमि आर जो। ऐं उनखां सवाइ व्लॉग खे मां हिते ख़तमु थी कयां। सो अॼु मां काफ़ी थकियल ऐं सुस्तु हुयमि सॼो ॾींहुं, पर कुझु न कुझु त कंदी रही आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिन मशीन जी बेल्ट खे ठीकु करण में मूंखे काफ़ी टाइम लॻी वियो, पहिरियों हीअ न पई हले। पर शुक्र हाणे मां उनखे कुझु टाइट वाइट कयो, टूल बैग खणी आयमि, कुझु औज़ार कढियमि, त पोइ वञी कमु थियो आहे। शुक्र आहे। सो हाणे मोकिलायां थी, ख़ुशि जो आबाद जो सलामत जो। इंशाल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, जे हयाती हूंदी। तेसि ताईं अल्लाह वाहे।